को वजीर आला आहे ही कोन। अज महसूस ये थी रहो आहे त ॼण पुलिस डिपार्टमेंट जो को आईजी नाले ऑफिसर आहे ही कोन। अज महसूस ये थी रहो आहे त बदीन जिले जे तल के तलहार जे हद पीरू लाशारी में कैलाश इंसान जात जो कत्ल न बल्कि हिकड़े बिल्ली हिकड़े जानवर जे हिकड़े गुलर जो कत्ल थियो आहे। अज पाकिस्तान जी रियासत किथे आहे? रियासती इदारनि खे चवां थो त पोइ वरी तव्हीं ॾोह ॾियो था त नौजवान रियासत जे खिलाफ ॻाल्हाइनि था। नौजवाननि खे तव्हां एॾे ज़ुल्म ऐं बर्बरियत में मुब्तला करे तड़पायो पिया। कैलाश जी मां रड़ियूं करे तड़पे पई। कैलाश जो जिगर जो टुकड़ो बड़के पियो ऐं तहां जे मथे ते जूं बि नथी सुरे। पोइ तव्हीं चओ था त ही नौजवान पाकिस्तान जे खिलाफ थो ॻाल्हाए। पोइ तव्हीं चओ था त ही एमपीए साहब जे खिलाफ था ॻाल्हाइनि। ही एसएसपी ऐं आईजी ऐं वज़ीर आला जे खिलाफ था ॻाल्हाइनि। ही सिंध जे हुकूमत जे खिलाफ था ॻाल्हाइनि। जेकॾहिं तव्हां जो ज़ुल्म इहो रहियो ऐं हाणे सिंध जे वज़ीर आला खे माना बुझो तो बूथ ते ठोकियास उन सां ॻाल्हाइण लाइ तयारी कोन आहियां। के वजीर के एमपीए के एमएनए के मुखातिब नथो थिया। उन्हनि जी त टके जी औकात कोन्हे मुंहिंजे इन चप्पल जे तरे बराबर। हिननि जी औकात असांजे साम्हूं। इन्हनि सां असीं ॻाल्हाईंदासीं। ही हाणे दोस्त ॿुधाए वियो त एसएसपी साहब अचे थो ऐं सवाल सिर्फ़ एतिरो त कहिड़ो बूथ थो खणी अचे, कहिड़ो बूथ। ऐं दोस्त खे चवां थो त साहब वॾे खे चओ तो साहब या वर्दी लाह, या वर्दी तोखे सूहे कोन थी। या सिंध जे एसपी जी वर्दी आहे, दलाल जी वर्दी न आहे। दलाल पायूं था करियो असांजे देश ते। पोइ वरी ख़बरूं वेठा हणो त सिंध जो नौजवान रियासत जे खिलाफ थो ॻाल्हाए। छो न ॻाल्हाईंदो? तव्हां उन्हनि खां जीअण जो हक़ बि खसो था। ही तंग अहमद बेदंग अहमद ही तंग थी करे ही जॾहिं महिल निकिरंदो त पोइ पाकिस्तान जे खिलाफ तव्हां हिननि खां पाण पिया नारा हणायो। ऐं दोस्तनि खे इहा ॻाल्हि गुज़ारिश कंदसि त ही मुंहिंजी जज़्बाती गुफ़्तगू न आहे। ही रियासती इदारनि खे आऊं चवां थो त मरे वञी वज़ीर आला, मरे वञी एसपी, तव्हां त नोटिस वठो। तव्हां अञा इन एसएसपी खे इन कुर्सी ते विहारे वेठा आहियो जेको एसएसपी कैलाश जे कातिल खे गिरफ़्तार करण जे लाइ तयार कोन्हे। अरे कमीनो, तव्हां के कैलाश जे जीजल जूं रड़ियूं तव्हां खे माना दर्द पैदा न थियूं कनि। अरे दलालो, अरे बेज़मीर बेगर्दो, तव्हां के कैलाश जी जेका भेड़ आहे उन जो रोइण तव्हां खे टके जो बि एहसास नथो ॾियारे। कैलाश जो मासूम जिगर, कैलाश जो मासूम बच्चो रोए पियो। हिकड़े माण्हू जो जिगर पियो फाटे। हिननि सूअरनि खे लोॾो ई कोन थो अचे। शर्म करियो, कुछ शर्म करियो, हया करियो। आऊं चवां थो रियासती इदारनि जे सरबराहन ऐं ज़िम्मेदारनि खे त इन एसएसपी खे लाहियो कुर्सी ते। ही कुर्सी जी तौहीन आहे,
ही कुर्सी जी बेइज्जती आहे। ही SSP ना है, ही SSP ना है, ही वंगारू आहे, ही वंगार पियो वहे। यार कैलाश जो कातिल इन्हनि खां नथो जलजे। कसम खुदा जो तव्हां मूंखे विहारियो कुर्सी ते, जेकॾहिं कैलाश जा कातिल ऐं तव्हांखे हिते गेल न ॾियारियां त पंहिंजे पीउ जो पुट ई न आहियां। तव्हांखे भणिया मुड़ुस माण्हू मिलिया ई न आहिनि। तव्हां माना सिंध गिदड़नि खाधी आहे। ही आहे सिंध जो शऊर, ही सिंध जो शऊर आहे। ही थुक भुजो हुजे तव्हांजे बूथ ते, ही सिंध जो शऊर ही आहे। ही मुंहिंजूं जेके अमरियूं कैलाश जी मां मोजी जी जल आहे, मोजी जी जल, ऐं उनखे मोजी जी जल तो सम्झां। कैलाश जी भेण मोजी भेण आहे। कैलाश जा बच्चा कसम खुदा जो सिंध जा बच्चा आहिनि। तव्हांखे इहो खून हज़म थियण न ॾींदासीं, इहो खून तव्हांखे हज़म थियण न ॾींदासीं। ऐं गुज़ारिश थो करियां मुंहिंजी कोली बिरादरी जे भाइरनि खे, नौजवाननि खे, मुंहिंजे सिंध जे शऊर खे, त वेहो मुड़ुस माण्हू थियो, हिम्मत करियो। अॼु मना इतबार कयो। मुंहिंजो दिमाग़ बड़के पियो। ही असां इंडिया में वेठल आहियूं, ईरान में वेठल आहियूं, असां अफगानिस्तान में वेठल आहियूं, असां किथे वेठल आहियूं। रियासत नाले का शइ नज़र ई नथी अचे बदीन में। बदीन वासियो तव्हां ई ॿुधायो भला, पाकिस्तान आहे या को ॿियो मुल्क आहे? मूंखे त सम्झ में ई नथो अचे त अले पाकिस्तान आहे, अले को ॿियो मुल्क आहे जिते असां वेठल आहियूं। खौफ़ ख़तम करियो, डप ख़तम करियो। नौजवानो तव्हांखे आहियां, नौजवानो तव्हांखे आहियां, डप ख़तम करियो, खौफ़ ख़तम करियो। ही भाड़ जा तर आहिनि, ही पानी जा बुलबुल आहिनि, हिननि में फूकड़े में गैस वारी हवा आहे। तव्हां रुगो हिकिड़ो कंटो हणो, ही फटाके सां फाटी पवंदा। ही आऊं गुफ़्तगू कोन पियो करियां। ही सिंध जी उन कैलाश जे मज़लूम कतल ते जेको गुस्सो आहे, जेका कावड़ आहे, ही उहा कावड़ आहे जेका ज़बान मज़ा बड़की निकिरे थी। हा, ॾिजो उन ॾींहं खां, जंहिं ॾींहुं सिंध जो शऊर तव्हांखे लोढ़े बर्बाद करे छॾींदो। बहरहाल आऊं जस तो पेश करियां, आऊं जस थो ॾियां त हिते जेके ॼमी अॼो अले किथां किथां सिंध जा दोस्त कैलाश जी हमदर्दी ते आयल आहिनि। अल्लाह जो कसम मूंखे इहा सिंध एॾी वणे थी, मूंखे इहा सिंध एॾी वणे थी, मूंखे इहा सिंध एॾी वणे थी। आई लव यू सिंध, आई लव यू कैलाश, आई लव यू कोली बिरादरी। ऐं तव्हांखे जस थो ॾियां, तव्हां वॾी हिम्मत कई आहे, तव्हां वॾी बहादुरी कई आहे, तव्हां वॾी दिलेरी कई आहे। इंशाअल्लाह पंहिंजा हक़ विड़ी बि वठंदासीं। इन्हनि खे ॻिची मां झले गेलण बि अचे थो। हा बा, सिंध जो शऊर छा थो चए? जेकॾहिं कैलाश जो कातिल इन्हनि गिरफ़्तार न कयो त पोइ ॻिची मां झले गेलबो। इन्हनि खे रोडनि ते गेले अचबो। बिल्कुलु चवां थो इंतज़ामिया खे, अखियूं पटियो, जे न त तव्हांजा ढोढा कढण बि असांखे अचनि था। महिरबानी।